मुझे बाहर निकलने ते पाबंदी है छा अंकल? पाबंदी ना है पर खलक खिले थी। हालत स्कूल जी बिटू बिटू ग्राहे घोड़न जो तबेलो करे छॾियो। हाँ हाँ खंडपति भी आहे। खीर भी आहे। खीर कोने को तो मां चांहि कीअं ठाहींदमि? शर्म कयो आखिर आहे छा? अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे जागीर ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात अपडेट ॾींदा हलूं। नेक्स्ट एपिसोड में हाणे छा थियण वारो आहे? नूरल माफ़ी वठंदो हशमत खान जे महिमान खां या न? अचण वारी किस्त में दोस्तों छा हाणे मलूक ऐं दिलबर हिक ॿिए खे हणी ढींगो ढेरी करे रखंदा ऐं इहा सुरहाण वञी शहर वारे छोकिरे जेको गॾु पढ़ी रहियो आहे कॉलेज में उन खे मिलंदी उन जे नसीब में, या इन ते झेड़ो वधी वेंदो? इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा तव्हांखे सॼी अपडेट ॾींदासीं नंढड़े वीडियो में दोस्तों, जीअं तव्हांखे का बि ख़बर मिस न थिए। इन खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे चैनल खे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुजागीर ड्रामे जी अचण वारी किस्त में पहिरीं ॻाल्हि त हाणे वेंदो मलूक दिलबर सां जहिड़ो कंदो, हिक ॿिए जे मथां वरी फायरिंग बि कंदा ऐं नूरल माफ़ी कोन वठंदो। नूरल जेको आहे हशमत खान जी धीउ सां इश्क लड़ाईंदो ऐं नूरल हशमत खान नूरल खां लहराए थो ऐं हू चए थो इन खे दोस्त कयां, ॻोठ वारनि खे झुकायां, इन वटि माण्हू बि आहिनि नूरल वटि। ऐं नूरल जॾहिं हुनजे महिमान खे कुटको ॾिनो पोइ बि हशमत खान कुझु न करे सघियो ऐं नेठि वञी पंहिंजे महिमान खे चवंदो तूं बेली ईअं कर, ॿाहिरि न वेंदो कर, हिते रहो, माण्हू खिलनि था, तूं अधु माण्हू आहे, अधु माई आहे, अधु मर्द आहे। ऐं हू चवंदो मुंहिंजे मथां पाबंदी आहे, चवंदो पाबंदी न आहे, बहरहाल तूं ॿाहिरि घटि वेंदो कर, माण्हू खिलनि था। ऐं ॿिए तरफ़ हशमत खान जी धीउ वेंदी आहे नूरल जे घर, उनखे नूरल सलाह हणंदो चांहि जी, चवंदी खंडु ॾे पती ॾे त ठाहे ॾियां गॾु पीऊं, चवंदो खीर कोन्हे खंडु आहे पती आहे। उहो चवंदी पोइ मां तोखे कीअं खंडु चांहि ठाहे ॾियां। ॿिए तरफ़ दीनू वठी ईंदो ऑफिसरनि खे वञी ॾेखारींदो तबेलो, जेको स्कूल तबेलो थी चुको आहे, चवंदो हीअ घोड़ा ॿधा पिया आहिनि हशमत खान जा, हीअ हालत ॾिस। ॿिए जाइ ते हशमत खान जूं मायूं वेड़ी पवंदियूं रिश्ते ते, हणी हिक ॿिए खे बुछड़ो करे विझंदियूं, सॉरी दीनू खान जूं दीनू जूं मायूं वेड़ी पवंदियूं, हिक ॿिए खे बुछड़ो कंदियूं, दीनू चराए वठंदो इन्हनि खे। त अलाह खे मञो हीअ छा हालत आहे। ऐं वरी हशमत खान जा माण्हू अचण वारी किस्त में कुटको ॾींदा वीचारे ॻोठ वारनि खे रस्ते ते, ऐं हशमत खान जे चवण ते ज़लील ख़्वार कंदा ऐं हशमत खान जे चवण ते हू वीचारा चवंदा बाबा असां ॿारनि सां न विढ़ो, हूंदा त वॾा आहिनि लेकिन पाण खे ॿार सॾाईंदा आहिनि। ऐं ॿी तरफ़ दोस्तो जेको आहे तबेलो इहो ॾिसी करे जेको आहे दीनू जा ऑफिसर ऐं हशमत खान ते कावड़ पाए नोटिस जारी कंदा ऐं नूरल जेको आहे इन छोकिरी खे फासाईंदो, हशमत खान जी धीउ किनी सां इश्क कंदो ऐं जेको आहे नूरल जेको आहे न हशमत खान खे टांडा ॾियण वारो आहे। नूरल त अहिड़ो माल ॻोल्हे पियो, बहरहाल उन ॾे हली पाण जे घर जॾहिं अहिड़ी शइ वेंदी त नूरल घटि कंदो ऐं नूरल त इहा शइ चाहे पियो अहिड़ी सुहिणी शइ आई आहे त पोइ जी बिस्मिल्लाह चांहियूं पीयूं। ऐं हू जेका खणी आई शिकायत, उहा शिकायत बि ॿुधाईंदी, नूरल अहिड़ो मिठो ॻाल्हाईंदो उनखे पंहिंजो करे वेंदो। ऐं वरी दिलबर ऐं मलूक ॿिए जे मथां वरी फायरिंग कंदा आहिनि रिश्ते जे चकर में, ऐं मायूं वरी इन रिश्ते जे चकर में घर में विढ़ंदियूं ऐं हू वरी ॿाहिरि विढ़ंदा। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।